ख़बर अवां शेयर कंदालूं त सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब लॉन्ग मार्च ते फायरिंग की मुज़म्मत कई है। वाक़े के सियासी रंग न ॾिनो वञे। वफ़ाक़ी वज़ीर जो इहो चवणु आहे त हिन वाक़े के सियासी रंग न ॾिनो वञे। सियासी मैदान खूनी मैदान न बणिजणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब प्रेस कॉन्फ्रेंस कई है जंहिंमें हुनजो इहो चवणु आहे त वाक़े की जांच थियणु घुरिजे। अहम ख़बर है अवां सां हिकु ॿीहर शेयर कंदालूं त लॉन्ग मार्च ते फायरिंग की मुज़म्मत कई है। सुद समावारी वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त लॉन्ग मार्च ते फायरिंग की मुज़म्मत कयां थी। हुन चयो त वाक़े के सियासी रंग न ॾिनो वञे। एक भेर ॿीहर नाज़रीन ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। लॉन्ग मार्च ते फायरिंग की मुज़म्मत कई वई आहे। मरियम नवाज़ वाक़े के सियासी रंग न ॾिनो वञे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त सियासी मैदान खूनी मैदान न बणिजणु घुरिजनि। वाक़े की जांच थियणु घुरिजे। नाज़रीन हिकु भेरो ॿीहर ख़बर अवां ताईं पहुचाईंदासीं। लॉन्ग मार्च ते फायरिंग की मुज़म्मत कई वई आहे। वाक़े खे सियासी रंग न ॾिनो वञे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त सियासी मैदान खूनी मैदान न बणिजणु घुरिजनि। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो वधीक चवणु आहे त वाक़े की जांच थियणु घुरिजे। वफ़ाक़ी वज़ीर जो चवणु आहे त वाक़े की जांच थियणु घुरिजे। अहम ख़बर है अवां सां शेयर कंदालूं। वफ़ाक़ी वज़ीर कुछ देर पहिरियां न्यूज़ कॉन्फ्रेंस कई है जंहिंमें हुनजो चवणु आहे त सियासी मैदान खूनी मैदान न बणिजणु घुरिजे। हुनजो चवणु आहे त लॉन्ग मार्च ते फायरिंग की मुज़म्मत कयां थी। वाक़े के सियासी रंग न ॾिनो वञे। कातलाणे हमले की मुज़म्मत कई है। वाक़े के सियासी रंग न ॾिनो वञे। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब जो इहो चवणु आहे त सियासी मैदान खूनी मैदान न बणिजणु घुरिजनि। वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इहो चयो आहे त वाक़े की जांच थियणु घुरिजे। पंजाब पुलिस इंतज़ामिया ऐं इंटेलिजेंस हक़ीक़तूं अवाम आॾो आणीनि अंदाज़ न हुअणु घुरिजनि। हीउ मामिलो हसास आहे। मीडिया की ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे। मरियम औरंगज़ेब जो न्यूज़ कॉन्फ्रेंस दौरान इहो चवणु हो। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह करे आहियूं त वफ़ाक़ी वज़ीर जो वधीक चवणु हो त वाक़े की जांच थियणु घुरिजे। पंजाब पुलिस इंतज़ामिया ऐं इंटेलिजेंस हक़ीक़तूं अवाम आॾो आणीनि अंदाज़ न हणणु घुरिजनि। अंदाज़ा न हणणु घुरिजनि। हीअ मामिलो हसास आहे। मीडिया खे ज़िम्मेवारी जो मुज़ाहिरो करणु घुरिजे।